मीरपुर खास जे क़दीम सांगरो वाह खे पको करण जी इफ्तिताही तकरीब रखी वई, जंहिंमें ज़रई माहिरनि चयो आहे त सिंध जा रुगो वाटर कोर्स पक्का करण सां हिकु कालाबाग डैम जेतिरो पाणी बचाए सघिजे थो ऐं ज़रई जिन्सनि जी एक्सपोर्ट लाइ परॾेही कंपनियूं अचनि पयूं। आबादगारनि खे उन ॾिस में तयारी करणु घुरिजे। मीरपुर खां लॻ कलोड़ा दौर खां बि आगाटे ज़माने खां गुज़रंदड़ सांगरो वाह खे पको करण जे सिलसिले में इफ्तिताही तकरीब वेस्ट जमड़ाऊ जे अरिड़हं मेल मोरी ते रखी वई, जंहिंमें आबपाशी माहिरनि, आबादगारनि ऐं PPMPA सैयद ज़ुल्फ़कार अली शाह शिरकत कई। उन मौक़े ते ब्रीफिंग ॾींदे डायरेक्टर नारा केनाल नईम मेमण चयो त सांगरो पोणा 11 मेल डिघो केनाल आहे, जंहिंमां 7 माइलनि जूं 2 शाखूं निकिरनि थियूं, जिन ते 32 एकड़ ज़मीन आबाद थिए ऐं इन सिस्टम खे पको करण ते 22 करोड़ रुपया ख़र्च ईंदो ऐं इहो कमु 3 सालनि में मुकमल कयो वेंदो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे आबपाशी माहिर गुलाम मुस्तफ़ा हुजण चयो त शाखूं पकियूं करण सां रुगो सेम ऐं कलर नथो घटिजे, पर उन सां पाणी तकिड़ो पुछड़ियुनि ताईं बि पहुचे थो ऐं पाणी जी वॾे पैमाने ते बचत पिणु थिए थी। हिन चयो त पाकिस्तान अंदरि 6 खां 8 मिलियन एकड़ फुट पाणी गॾु करण लाइ डैमनि जूं ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि, पर जेकॾहिं सिंध अंदरि रुगो समूरा वाटर कोर्स पक्का कया वञनि त असां हिकु कालाबाग डैम जेतिरो पाणी बचाए सघूं था। हिन चयो त ताज़ो सिंध अंदरि जेका वाटर पॉलिसी मंज़ूर थी आहे, उन सां हाणे आबपाशी खातो रुगो पाणी बचाइण जो खातो न, हाणे उन जी ज़िम्मेवारी में शामिल आहे त पाणी जे वसीलनि खे कीअं बचाए ज़ेरे ज़मीन पाणी तोड़े ढंढनि, ढोरनि, नदियुनि, नालनि ऐं जाबलू नयुनि में वही ईंदड़ पाणी खे बि बचाइण ऐं उन जो पाइदार बुनियादनि ते इस्तेमाल बि आबपाशी खाते जी ज़िम्मेवारी आहे। तकरीब खे ख़िताब कंदे PPMPA सैयद ज़ुल्फ़कार अली शाह चयो त पाणी ज़रई शोबे जी करंगे वारी हॾी जी हैसियत रखे थो। जेकॾहिं पाणी न हूंदो त ज़रई मैशियत खे कापारी धकु रसंदो ऐं लखे माण्हुनि जे रोज़गार जा वसीला खसिजी वेंदा। हिन चयो त शाखूं पकियूं न थियण सबबि पुछड़ियुनि में पाणी न पियो पहुतो, जंहिं सबबि केतिरा ई ज़मींदार पंहिंजूं भलियूं ॿनियूं वेकिरो करे रहिया हुआ, जिते हाणे कॉलोनियूं ठही रहियूं आहिनि, जेको अमल अॻिते हली ज़रई मैशत लाइ वॾो नुक़सानु आहे।